नबी वाली वसाए तो मथा महर सदामी नवा तो सानी सुने दिलबर से कमजोर है। दोस्तों कोई भी स्टेज न करे, सब दोस्त कोई दे रो, कोई भी स्टेज पे चढ़ने की कोशिश न करे। तू सजना तू सोजरा तू मुल्क मथा महताब मटन तू जो मिलन में तू जो कौन जवाब तुझी तजल्ली ताब काबू कयो सही करमुल्ला अल्हम्दुलिल्लाह नहमदुहु व नस्तईनुहु व नस्तगफिरुहु व नु'मिनु बिही व नतवक्कलु अलैहि व नऊज़ु बिल्लाहि मिन शुरूरि अनफुसिना व मिन सय्यिआति अअमालिना मन यहदिहिल्लाहु फला मुदिल्ल लहु व मन युद्लिल फला हादिय लहु ونشهد أن لا إله إلا الله وحده لا شريك له ونشهد أن محمدا عبده ورسوله أما بعد فأعوذ بالله من الشيطان الرجيم بسم الله الرحمن الرحيم وللآخرة خير لك من الأولى صدق الله مولانا العلي العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما اللهم صل على سيدنا ومولانا حبيبنا محمد وآله وأصحابه أجمعين उलमाए किराम सादात इज़ाम मेरा प्यारा दोस्तों बुजुर्गों भाइयों ये बाबरकत महफिल जो उन्वान है हुस्ने मुस्तफ़ा मदीने वाले साईं जे हुस्न जमाल जी गाल कजे जेको सारी कायनात जे सुहणन जो सरदार है जे महबूब जे हुस्न ऐं जमाल के ॾिसी लखी आशिक थी पिया हज़ारनि पंहिंजूं जानियूं कुर्बान करे छॾियूं हिकड़ा उहे आशिक हुया जन दू बदू दीदार करे महबूब ते सिरन जा सौदा कया पर लख करोड़ आशिक एड़ा जन यार के ॾिठो भी ना है कोई भी हुस्न जे मथा आशिक है एतिरो सी त कोन्हे जेतिरो तव्हां चुप कई वेठा खबर तो पए तो गोलारची में दम खम है या ना है मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि सल्लल्लाहु अलैहि या रसूलल्लाह पूरी कायनात के अंदर पूरी इंसान जात के अंदर को भी एड़ो हसीन थियो न थी सघंदो जेड़ो मदीने वारो साईं उन हबीब जे हुस्न जमाल के अल्लाह पंहिंजे पाक कलाम में बयान फरमाया वद्दुहा ये कचड़ी मंझंदि ते सिज चिमकंदो आ सिज में आब ऐं ताब हूंदो आ अल्लाह फरमाए तो वद्दुहा चाश्त वांगुरु चमकंदड़ तुंहिंजो चेहरे जो कसम
वल्लैल इदा सजा रात जो कसम जने छाई जी वने मुहद्दिसन चयो मुफस्सिरन चयो ते रात जे छाई जी वणन मजा मुराद मदीने वाले साईं जे कारण गुंडीदार जुल्फन जो सुभान अल्लाह रब तो फरमाए यासीन वल कुरआनिल हकीम यासीन जी माना है ए सरदार बी माना है यासीन जी ए कामिल अकमल इंसान माना है यासीन ए सुनन बंदन वारा यासीन ए हुस्न ऐ जमाल वारा वल कुरआनिल हकीम मुझे हिकमत वाले कुरान जो कसम इन्नक लमिनल मुरसलीन बेशक तू मुझे मोकलल रसूलन मंझा आई ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का मुक़त्तियात मंझा उन्हें जो माना ऐं असली मफ़हूम अल्लाह जाने या रसूलुल्लाह जाने पर मुफ़स्सिरन बाज़ माना बयान कयूं जीअं तफ़सीर रूल बयान वारो लिखे तो ताहा मंझा मुराद आहे चोॾीं जा चंड अल्लाह ताला पंहिंजे महबूब के सॾे फरमाए तो ताहा ए चोॾीं जा चंड सुभान अल्लाह ताहा मा अंज़लना अलैकल कुरआन लितश्का ए चोॾीं जा चंड तो ते कुरान हिन जेला न नाज़िल कयो तुम जो तू तकलीफ में पइजी वञी सारी सारी रात उम्मत जेला रोंदे रोंदे जागंदे गुजारींदो आ ओ मुंहिंजा महबूब तू उम्मत जे बारे में एतिरो अफसुरदा ऐं गमज़दा न थी इन्ना सनुर्दीक फी उम्मतिक वला नसुक तुंहिंजी उम्मत जे बारे में असां तोखे राज़ी करे छॾींदासीं तोखे गमज़दा न छॾींदासीं उम्मत जे बारे में तोखे ॾुखारो न छॾींदासीं हबीब जीअं तू राज़ी थींदे तीअं तोखे राज़ी कंदासीं चओ सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां चओ सल्लल्लाहु अलैहि रब कुरान में हबीब के ताहा चई सॼो चोॾीं जो चंड सॼो हाणे जन महबूबन जो जलवो ॾिठो उन्हनि खां पुछो त मदीने वारे साईं जो चेहरो कीअं हुयो हजरत जाबिर बिन समुरा रज़ी अल्लाह तआला अन्हु तो फरमाए इमाम अहमद पंहिंजे मुस्नद में रिवायत आंदी आहे त हजरत जाबिर जो रात जो वक्त हुयो मूंखे महबूबन करीमन सां मिलणो पइजी वियो को ज़रूरी कम हुयो हबीबन जी बारगाह में पहुतुसि उन वक्त में साईं करीमन के सुर्ख रंग जे धारीदार कपड़न जो जोड़ो पातल हुयो मुझे कसम रब जी ज़ात जो तकारे वगे में एड़ो हसीन चेहरो मूं जिंदगी में न ॾिठो जहिड़ो मदीने वारे साईं जो हुस्नो जमाल हबीब आरामी हुया लेटल हुया जेमल मुझी महबूब जे मुखड़े ते नजर पई मुखो कम विसरी विया दिल चो त कम ते पोइ बि पिया थींदा
हूंदा अॼु मौक़ो मिलियो अॼु मदीने वारे जो दीदार करे वठां जो ॾिसंदो रहियोसि जीअं ॾिसंदो वञा तीअं सिक वधंदी वञे मुड़े ॾिसो हुस्न ॿिनि क़िस्मनि जो हूंदो आहे हिकिड़ो हूंदो आहे हुस्न सतीह ॿियो हूंदो आहे हुस्न मलीह सतीह ये सुबुह जे टाइम में सिज जे उभरण खां अॻु में सुहावो थींदो आहे रोशनी थींदी आहे अछाण थींदी आहे या अछाण केॾी सुहिणी लॻंदी आहे माण्हू जो चेहरो ये सुबुह वांगुरु रोशन हुजे उन हुस्न खे हुस्न सतीह सॾिबो आहे पर हुस्न सतीह उन जी इहा खूबी इहा आहे जो हेकर माण्हू उञारो माण्हू सिक वारो माण्हू ॾिसंदो ॾिसंदे ॾिसंदे दिलि भरिजी वेंदी हिकिड़ो भेरो ॿ भेरा चारि भेरा ॾिसे दिलि भरिजी वेंदी ऐं ॿियो वरी हूंदो आहे हुस्न मलीह हुस्न मलीह छाखे सॾिबो आहे हुस्न मलीह इहो आहे जंहिंखे ॾिसंदा वञो त दिलि न भरिजे जीअं जीअं माण्हू ॾिसंदो वञे तीअं तीअं उञ वधंदी वञे ॾिसण मां दिलि न भरिजे इनखे हुस्न मलीह सॾिबो आहे हबीबनि जी हदीस आहे साईं फरमाइनि था यूसुफ कान सफीहन व अना मलीह यूसुफ अलैहिस्सलाम जो हुस्न हुस्न सफीह हुयो पर मूं मोहम्मद करीम खे रब हुस्न मलीह अता कयो आहे सुभान अल्लाह यूसुफ अलैहिस्सलाम खे माण्हू ॾिसंदा हुआ त ॾिसंदे दिलि भरिजी वेंदी हुई जंहिं ख़रीद कयो हज़रत यूसुफ अलैहिस्सलाम के बीबी ज़लीखा जंहिंजे हुस्न जा वाक़िया दुनिया सॼी में मशहूर आहिनि आख़िर उन बीबी ज़लीखा हज़रत यूसुफ खे कैद में बि रखायो हालांकि महबूब हुयुसि मोहबत बि हुयसि पर कैद में वियो छाजे करे वियो ज़लीखा जे सबब हुस्न बराबर हुस्न यूसुफ जो बेमिसाल हुयो बराबर ज़लीखा आशिक हुई पर उहो हुस्न सफीह हुयो पर मदीने वारे साईं जो हुस्न हुस्न मलीह जंहिंखे ॾिसण वारा ॾिसंदा रहनि दिलि भरिजे ई न मूं पे कयो हज़रत जाबिर बिन समूरा वारी हदीस हज़रत जाबिर थो चवे मूंखां कम विसरी विया दिलि चयो अॼु मौक़ो मिलियो आहे मदीने वारे जो दीदार त करे वठां जदों ॾिसंदो रहियोसि दिलि न पई भरिजे भउ न पियो थिए सुभान अल्लाह सुभान अल्लाह केॾो बि भलो ताम हुजे न खाओ हिकिड़ी प्लेट ॿ प्लेट अगरि पेट भरिजी वेंदो न वणंदी ॻाल्हि पाणी मिठो हुजे शरबत हुजे पीअंदा रहो वणंदो उञ ख़तम थी वई पाणी न वणंदो मुंहिंजा दोस्तो लज़ीज़ बिस्तरा आराम दे नरम गुदाज़ बिस्तरा आराम कयो निंड पूरी थी वई हाणे निंड न ईंदी हर लज़ीज़ शइ मां दिलि भरिजी वेंदी आहे पर दुनिया सॼी में हिकिड़ो हुस्न मुस्तफ़ा जो आहे जंहिंखे ॾिसंदा रहो दिलि न भरबी हज़रत जाबिर थो चवे ॾिसंदो रहां दिलि न पई भरिजे भउ न पियो थिए ओचितो ई अख मथे खॼी वई चोॾहीं जी राति जो चंड चिमकी रहियो हुयो चोॾहीं जी राति जो चंड पंहिंजे आप ताप सां खिड़ियो बीठो हुयो मथे ॾिठो वरी हेठि ॾिठो चंड खे ॾिसां वरी महबूब जे मुखड़े खे ॾिसां वरी चंड खे ॾिसां वरी दिलबर नबी जे पाक चेहरे खे ॾिसां ॾिसंदे ॾिसंदे पंहिंजो पाण खे चयुमि त जाबिर ॿुधाए त चेहरो
जो सोनो आया मुस्तफा जो सोनो आ रोशनी चंद्र जी वधीका या मोहम्मद मुस्तफा जी वधीका फरमाए तो ॾिसंदे मुझी दिल फैसलो ॾिनो फाला हुआ अहसन इंदी मिनल कमर लैलतिल बद्र जदो अल्लाह जो कसम मुझी दिल या फतवा ॾिनी त चोॾहीं जे चंड खां मुझे मुस्तफा जो चेहरो वधीक हसीन सुभान अल्लाह ॾिसंदो रहा दिल भरजे न पई मिठा तो माही मली आई सखा में सिज खां बि सजी आई मिठा तो माही मली आई सखा में सिज खां बि सजी आई सवाली खाली छॾियो हुजे तो इहे लिखियो के किताब नाए ओ जान झलक ॾिठी जे अञा ध्यान नथा ठारियो गुलाम सुभान अल्लाह जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो साईं जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आए दुनिया जा सोना जवानी वरी साल गुज़रंदा त कुराड़ वार अच्छा अखियुनि जी निर्त घटिजी वञे मुंहं में गुंज पइजी वञनि चेहरे जी उहा रोशनी ऐं चमक दमक घटिजी वञे दुनिया जा हसीन इहे पर मुंहिंजे दिल पर मोहम्मद जो अॼु सतियूं गुज़री वियूं आहिनि पर हबीबनि जो हुस्न अॼु बि घटियो न आहे मुझी गाल नथी वणे वेठो छो मुझे चो सल्लल्लाहु अलैहि मोहब्बत सां पढ़ो सल्लल्लाहु अलैहि जमाल तुझो कमाल तुझो खुदा कयो खुश खिसाल तुझो सजन का साईं हयात आई सजन का साईं हयात आई घटियो न तुझो शबाब आए ओ जाने जाना जगन में तू जो सही जवाब सुभान अल्लाह हज़रत जाबिर जो त चोॾहीं जे चंड खां मदीने वारे साईं जो मुखड़ो वधीक लॻो सुभान अल्लाह मुझे सोने मुर्शिद फिटाई भी फरमायो चंड के ॾिसी सुरखंभात जे अंदर रिसाले में सुरखंभात आ जेको रात जो पढ़बो आ पर हर रात में न चोॾहीं जी रात हुजे या 13 हुजे या 15 हुजे जॾहिं चंड रोशन हुजे पोइ फिटाई जो रिसालो सुरखंभात पढ़ो त मज़ो अचे चोॾहीं जे चंड खे ॾिसी फिटाई जे रूह रड़कई त चंड चवाए सचो जे मठियां मूर न भाईए कॾहिं उभरी सनड़ो
गई मच तब मट न भाया महबूब जो बुढ़े थोड़ो मुड़े ध्यान कजो मिठाई में कमाल करे खुदा जो कसम कमाल करे किए फरमाए तो सहसे सिजन उभरे हिकड़ो सिज न सहसे माना सवी साल में घणा ॾींहं आहिनि 360 ॾींहं आहिनि साल जे अंदरि चए थो सॼी हिकिड़े ॾींहं जो सिज न 360 ॾींहंनि जा सिज सभु गॾु कजनि हिकिड़ी जाइ ते सहसे सिजन उभरे 84 चंडनि में चंड त हिकिड़ो आहे 84 किथां आंदई बिटाई का पुछे 84 चंड किथां आंदई साईं महीने जे अंदर जेके चांड्रो की जो रातियूं वधीक चंड चिमकंदो आहे से उन तो 70 रातियूं हर महीने में चंड जो जोश ऐं जोलान हूंदो 7 रातियुनि में हाणे महीने 12 महीना साल में महीना घणा 12 ऐं 12 के 7 सां ज़रब कयो घणा थिया चए तो सहसे सिजन उभरे 84 चंडनि सॼे साल जा सिज गॾु कजनि सॼे साल जा चंड 84 चंड चिमकंदड़ गॾु कजनि पर फरमाए थो बिल्लाह रिय पिरियनि सभु ऊंधा ई भाया मदीने वारा तोखो सवा सभु ऊंधे सो साजे करे साईं फरमाइनि था अन मिन नूरिल्लाह वल आलम कुल्लुहु मिन नूरी मां मुहम्मद अल्लाह जे नूर मां पैदा थियो आहियां जान वरी मुंहिंजे नूर मां चिमकियो सिज खे सुहाव मिलियो मुस्तफा जे नूर मां चंड खे चांडराण मिली मदीने वारे जे नूर मां पिटाई जो फ़लसफ़ो त ॾिस न फरमाए थो त जे मुस्तफा जो नूर आहे त चंड बि चिमकियो आहे सिज बि रोशनी कई आहे इहो सभु मुस्तफा जे नूर में आहे सासे सिजन उभरे 84 चंडनि बिल्लाह रिय पिरियनि सभु ऊंधा ई भाई सुभान अल्लाह सुभान अल्लाह वरी के उर्दू वाले चयो अरे चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है चांद से तशबीह देना ये कोई इंसाफ है उसके मुंह पर छाइयां मदनी का चेहरा साफ है चंड जे मुंह ते छाई नजर ईंदी आहे ॾिसण में ईंदी आहे न इहो बि हिकिड़े क़िस्म जो ऐब आहे मुस्तफा जे चेहरे में को ऐब आहे इमाम तिरमिज़ी तो रिवायत आणे हज़रत बर्रा बिन आज़िब खां के पुछो त मुस्तफा जो चेहरो ॾिठी कि हा ॾिठो ॾिठी कि हा ॾिठो कीअं ॾिठी तलवार वांगुरु या चंड वांगुरु चई त मुस्तफा जो चेहरो चंड वांगुरु हुयो कीअं चमक ऐं दमक में तलवार जेका हूंदी आहे उहा बि चिमकंदी आहे सिराण चढ़ियल हुजे न तलवार उहा बि चिमकंदी आहे चंड बि चिमकंदो आहे फरमाए थो त तलवार जी चमक जेका हुनखे वरी कट लॻी वेंदी आहे वरी उहा चमक आबताब हुनजो ख़तम थी वेंदो आहे घटिजी वेंदो आहे पर मुस्तफा जो चेहरो चंड वांगुरु हर ॾींहं में नओं रोशनी ऐं ॿियो मफ़हूम शारहीन ही कयो आहे त तलवार हीअं टिखी हूंदी आहे हिकिड़ा मुंहं टिखा लोलीरा उभा हूंदा आहिनि हिकिड़ा वरी चंड वांगुरु गोलाई त हज़रत बरा थो चवे त मुस्तफा करीम जो चेहरो ईअं लंबो न हुयो पर गोलाई माइल सुहिणो हुयो सुभान अल्लाह वरी पुछूं त भला तूं ॾिसंदे हे महबूब खे कीअं नज़र ईंदा जे ख़ुदा जो कसम आहे हुज़ूर जे हीअं चेहरे खे ॾिसंदासीं ईअं लॻंदो ॼणो सिज मुस्तफा जे चेहरे मां उभरी रहियो
जो किथों पियो गिरे ॼणो मुस्तफा करीम जे चेहरे मां सुभान अल्लाह हज़रत अम्मा आमिना थी फरमाए त जेॾी महिल हुज़ूर जी विलादत थी ख़रज मिन्नी नूर मुंह मां नूर निकितो चमक दमक थी वई हज़रत उस्मान बिन अब्दुल आस जी अम्मा जो नालो आहे बीबी शिफा उहा बीबी आमिना साईं जी सहेली हुई हुजूर जी अम्मा जी सहेली हुई फरमाए थी मूंखे ख़बर पई त आमिना जे घर में पुटरो ॼा हुआ मां तकड़ी आयसि मुंहिंजी सहेली आहे उनखे पुट ॼा हुआ मां जो घर में आयसि जेॾी महिल मुस्तफा जे चेहरे ते नज़र पई अल्लाह जो कसम ईअं पई ॾिसां ॼणो चंड आमिना जे घर लही आहे बीबी शिफा थी फरमाए हुजूर जे रुखसारनि मां हीअं रोशनी पई चिमके जो अम्मा जो घर बि रोशन मके जा दर दीवारूं रोशन पर अहिड़ी रोशनी जो मां हितां मके मां मुल्क शाम जूं माड़ियूं पंहिंजे अखियुनि सां ॾिसां बीबी शिफा थी फरमाए मां पई ॾिसां तोखे सम्झो ॻाल्हि वरी हज़रत अब्बास तो चवे मदीने वाले साईं जो चाचो खण सीरत शामी सुबुल हुदा व रशाद इमाम जलालुद्दीन सुयूती जो खसाइस कुबरा खण इमाम अहमद बिन हंबल जी मुस्नद खण मां तोखे कढी तो ॾेखारिया हदीस हज़रत अब्बास तो चवे त हबीब अंत लम्मा गुलित अशरकतिल अर्द महबूब जेॾी महिल तुंहिंजो मीलाद थियो न जेॾी महिल तूं ॼाए न तुंहिंजे विलादत जे वक़्त में ज़मीन सॼी चिमकी पई छा थियो ज़मीन बदाअत 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 एतिराज़ी मुल्ला त कन खोले ॿुधे न जेको चए थो नबी असां वांगुरु हुयो तूं हिन सुन्नी सदा जड़नि खे मुछाईं थो मूंसां चे ॻाल्हाए त खल त ख़राब नबी के पाण जहिड़ो चवंदे शर्म नथो अचई हया नथो अचई जो चईंदो नबी असां जहिड़ो हज़रत अब्बास बिन अब्दुल मुत्तलिब तो फरमाए मुस्तफा जो चाचो आहे फरमाए थो वदाअत बिनूर कल उफुकु हबीब जेॾी महिल तुंहिंजी विलादत थी त तुंहिंजे नूर सां छा सां बिनूर का महबूब तुंहिंजे नूर सां ज़मीन बि चिमकी पई आसमान जा किनारा बि रोशन वरी हज़रत बीबी हलीमा सादिया थी फरमाए त हबीबन के मक्के मां खणी पंहिंजे कबीले बनू साद ॾे आयसि मूंखे कॾहिं बि बत्ती ॿारण जी ज़रूरत ई न पई पुछूं त मां छो कि मुस्तफा जो चेहरो मुबारक जो रोशन हुयो हाणे त ही मोबाइल में बि आहे न बत्ती हाणे कमरे में बिजली हली वञे ऊंदहि थी वेंदी आहे त मोबाइल ॿारींदो भला जे वरी मोबाइल हिते पई हुजे ॿिए कमरे में वेंदो त ओॾे ऊंदहि हूंदी वरी जॾहिं मोबाइल खणी वञो न तॾहिं ओॾे रोशनी थिए अम्मा हलीमा साण थी फरमाए त मुंहिंजे घर में रोशनी रोशनी भला वरी ॿिए कमरे में वञा हुज़ूर खे ओॾे वठी वञा त उहो घर रोशन तफ़सीर मज़हरी खोल त ॾेखारिया अम्मा साण फरमाए त जेतिरो वक़्त हुज़ूर मूं वटि रहिया मूं कॾहिं बि बत्ती न ॿारी बिजली न ॿारी मुस्तफा जे चेहरे जी रोशनी में सभु कुझु मां आयशा साण सेको पई कपड़े के सिबे पई टोपो पई सुई किरी पियसि ऊंदहि हुजे ऊंदहि में हथोराड़ियूं पई ॾे सुई न पई हथ जे ओचितो मदीने वारो साईं अची वियो साईं फरमाया आयशा छाती करी सोना मुंहिंजा घोट मुंहिंजी हीअ सुई गुम थी वई आहे ॻोल्हियां थी हुज़ूर जो मुर्किया अहिड़ी रोशनी थी जो अम्मा साइण सुई त ॻोल्ही पर सुईअ में सॻो बि विझी वई हेरे ध्यान कजो असां बि चवनि था त महबूबनि जा जेके अॻियां ॾंद हुया सना या उलिया साम्हूं वारा ॾंद मुबारक उहे मिलियल न थोरी विच में विथी हुई जेॾी महिल ॻाल्हाईंदा हुआ त असां ईअं सम्झंदासीं ॼणो नूर जी खिड़की खुलियल आहे महबूब ॻाल्हाईंदा हुआ त हुज़ूर जे वात मां नूर निकिरंदो
जेरी मल महबूब मजलिस में वेंदा हा न त मजलिस में सहाबन जा पाछूला भिजन ते नजर ईंदा पुटे मुझे सामो बत्ती थी बरे पई ॾिसो था हाणे इन में हे मूं हथ खयो आ नजर अचे तो पाछो जी पाछूलो नजर अचे तो इन बत्ती में जी रोशनी में हथ जो पाछूलो नजर अचे तो जेरी मल मदीने वारो हिय मजलिस में वेंदो न असां भी जेके चौधारी वेठल हुंदा उन्हनि जा भिजन ते पाछूला नजर ईंदा मुस्तफा जे चेहरे जी रोशनी सॼे गोलार जी जा मुल्ला गॾु करे वो बेअदब मुल्ला कंहिंजे मुंह मां को नूर बरंदो हुजे जी उनजे घर में भी रोशनी थींदी हुजे रहंदो हुजे अचे त अॻिलो नूर चट हाँ सुभान अल्लाह असां भी ॿ ॼणा आया साईंजन जी मजलिस में इमाम सुयूती लिखियो आहे त हबीबन जी मजलिस में जेॾी महिल मजलिस बर्खास्त थी हाणे घर पिया वञनि साईं ऊंट लॻी पई आहे साईं फरमायो त लठ ॾे लठ वठी हीअं लठ खे हथ फेरायो लठ खे जो हथ फेरायूं त लठ हीअं पई ॿरे जीअं तुंहिंजो सेवर थो ॿरे हाणे अॻिते जो विया त गली जुदा थी हुनजो घर हेॾे ॿिए जो घर होॾे हाणे जे हे लठ खणी वेंदो त होॾे हूंदे हुन वटि हूंदे चई त घबराए न हे नूर मुहम्मद मुस्तफा जो रोशन कयल तुंहिंजी लठ ॾे उहा लठ वठी हुनजी लठ सां घसाई हुनजी लठ बि ॻोल्हण लॻो हो पंहिंजी रोशनी में हो पंहिंजी रोशनी में हाँ सुभान अल्लाह सीरत निगारन खे पढ़ी ॾिस रात जो वक्त सोमानी ईशा आखिरा में हबीब करीम मस्जिद नबवी में आया नंढड़ो इमाम हुसैन बि गॾु आयो नमाज़ पढ़जी वई कि नाना साईं मां घर वेंदुसि हज़रत बिलाल चयो महबूब इजाज़त ॾियो त घर छॾे अचांसि